नाज़रीन, सिंधी सकाफ़त जो ॾियारो खिपरो शहर में बे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है असद शाह जी। असद जी बिल्कुल, आवाज़ न्यूज़ समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारा ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी आजा कंदे जिते समूरी सिंध मुरके पई उते खिपरो वासी भी मुरकनि पिया। खिपरो तालुके जा मेन मुख़्तलिफ़ शहर हथुंगो, खाई, भिट बाइटी समेत केतिरनि इलाइक़नि मंझां धरती धड़नि पारां रैलियूं कढियूं वियूं आहिनि। उहे रैलियूं हींअर खिपरो जे शहीद चौक ते मौजूदु आहिनि। बैक साइड में ॾिसी सघिजे थो त हिते सिंधी माण्हुनि पारां आवाज़ टीवी न्यूज़ जा बैनर खणी हिते पंहिंजे धरती सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। हिन वक़्तु खिपरो जे शहीद चौक ते मौजूदु आहियूं जिते समूरियूं रैलियूं जेके आहिनि उहे पहुतियूं आहिनि। इहे रैलियूं हितां खां निकिरण खां बैदि खिपरो जे सीनियर साहिबनि पारां जेको सकाफ़ती मेलो मुनक़िद कयो वियो आहे, समूरियूं रैलियूं उते पहुचंदियूं, उते तक़रीबूं पिणु कयूं वेंदियूं, सकाफ़ती गाना ॻाया वेंदा, मुशाइरा कया वेंदा, सूफ़ी आज़म जेको आहे उहो पिणु कयो वेंदो। हिते जा शहरी जेके आहिनि खिपरो वासी उहे समूरी सिंध जीअं मुरकनि पिया। खिपरो वासियुनि पारां भरपूर आवाज़ टीवी न्यूज़ जे ऐलान जी हिमायत कई वई आहे। उनखां अलावा हिते जा शहरी जेके आहिनि खिपरो वासी उन्हनि पारां इहो वचन वरजायो वियो आहे त 5 डिसंबर जेको सकाफ़ती ॾियारो आहे इहो आवाज़ न्यूज़ जे सथ सां गॾु मल्हायूं पिया ऐं आईंदा जे लाइ जेको सकाफ़ती ॾियारो आहे उहो आवाज़ न्यूज़ सथ सां गॾु मल्हाईंदासीं। उनखां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त आवाज़ टीवी न्यूज़ समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां जेको हींअर सिरो जेको चूंडियो वियो आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो। हिते जा शहरी जेके आहिनि, हिते जा रहवासी जेके आहिनि, हिते जा धरती धणी जेके आहिनि उन्हनि पारां हिन सिरे जी भरपूर हिमायत कई वई आहे ऐं इहो पिणु चयो वियो आहे त इल्मु जेको आहे उहो ज़रूरी आहे। इल्मु आहे त सभु कुझु आहे, इल्मु न आहे त कुझु बि न आहे। जेके क़ौमूं तरक़ी कनि थियूं उहे इल्म सां ई कनि थियूं ऐं हिते जा जेके शहरी आहिनि धरती धणी जेके सकाफ़ती ॾींहं ते पंहिंजी सिंध अमड़ खे भेटा पेश करण जे लाइ गॾु थिया आहिनि उन्हनि पारां इहो वचन कयो वियो आहे त पंहिंजे धरती जे पंहिंजे माण्हुनि खे घर घर वञी इहो पैगाम पहुचाईंदासीं त इल्मु जेको आहे उहो जारी रखो, पंहिंजा ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि खे तालीम जे ज़ेवर सां सींगारियो। जी।